शरई मसला सच बुधाए जो मुसलमानों अज असा के नमाज जी खबर कान्हे का पढ़ूं तथा पर खबर कान्हे का पजे हाथ हथ रखी बुधाए जो पीए जो जनाजो सामू पयो वा पुट के जनाजे नमाज जो दुआऊं अचने कोन थियूं या केड़े दुख जड़ी गाल आ उन्होंने मुखे मौजू दिनो हो ज़कात जो जो एकड़ो मौली साहब हो उनके मसाइल जो ते एही भलो मौको आहे गड थियण जो एक बे के बुधण ए बुधाइण जो तो कोशिश कयूं एडा वडा जलसा पे थन अल्हम्दुलिल्लाह यो जश्न ईद मिलादुन नबी यारी शरीफ या नबी को यो सब जो सब दिल पर नबी जो सब है पर मुझे दिल की तवे ते एरे प्रोग्राम को मसल बताई हुई जी सपोज गुस्ल में मुसलमानों ने बैठा हो समझदार बैठा हो अज कौन लाहण जी खबर लेकिन वरी तमा एड़ा गड थी वरी अला कदा मिलो तदा दिल थी जबे गुस्ल में ट्रे फर्ज हिन घणा फर्ज हिन ट्रे फर्ज हिन सब खां पहरा गुरड़ा करण सुभान अल्लाह गुरड़ी ने छा गुरड़ा करण ऐ बियो फर्ज आहे नक जी हडी ताई पानी जो पहुंचाइण बियो मा तड़ लाहण जो तरीको फर्ज तो बुधाया ऐ टियो आहे पाजे पूरे जिस्म के इए पानी बहाइण जो वार जेतरो सजो जिस्म मा को भी हिस्सो खुश्क न रहे जेकदा सुकल रहो तो गुस्ल न लहंदो मुसलमानों ये गुस्ल जा फर्ज हिन एड़े तरीके से जनाजे जी नमाज आ वुजू जा फर्ज हिन ए सुन्नियो हथ बदी तमा के गुजारिश तो कया तद केर असा जे मता छो हथ खणे तदा सुन्नन के इल्म कोने को उनन के नमाज पढ़न के तरीके कार जी खबर कान्हे का जनाजे जो दुआऊं उनन के याद कोनन के ज़कात जे फराइज जी उनन के खबर काने का ए सुन्नियो तुजन मुजन आलिमन बड़ी हिम्मत बड़ी मेहनत करे अल्लाह जी इज्जत जो कसमा तमाम बेहतरीन का बेहतरीन उनन किताब लिखया हिन सिर्फ तू मां वक्त कढी करे उनन किताबन के पढ़न जी सिर्फ तकलीफ कनी इहो इल्म याद रखजो मदीने जे ताजदार फरमायो त नबी जड दुनिया छडे वींदा हिन उहे धर्म नाइन छडींदा पोदे दीनार नाइन छडींदा उहे इल्म छडींदा हिन दिल पर नबी जी हदीस आ त जहां बि इल्म के पकड़ो अल उलमा वरसतुल अंबिया मुस्तफा करीम फरमायो तो मु नबी जा वारिस आलिम हैं मु नबी जा वारिस आलिम हैं जरूरी ना है मुआ गुरज करे 8 साल पूरा मदरसे में पढ़े दस्तार बंदी थे उनके आलिम चे बोवा न मुजो सजन साईं फरमाए दो वा जह के ब इल्म जाना वो दुनिया जे तख्ते ते आलिम तो इल्म सा ज़ौक़ ऐं शौक़ रखो मुसलमानों मा तमा जे सामू कुरान करीम जा जेके नूरानी इरफानी लफ्ज पढ़या थम ए मुजा अदा इनन लफ्जन के भी समझण जी जरूरत आहे अल्लाह ताला जी जाते बाबरकात फरमायो हो वल्लजी खलकल मौत वल हयात अल्लाह तो फरमाए मा अल्लाह वो आया खलकल मौत वल हयात जो जिंदगी के ब मां अल्लाह पैदा कयो वा मौत के ब मां अल्लाह पैदा कयो है मुजा मौला तो जिंदगी छो पैदा कया ऐ उनका बाद में वफात मरण छाजे करे अल्लाह तो फरमाए हो वल्लजी खलकल मौत वल हयात ले यबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां अल्लाह इन जे करे जिंदगी ऐ मौत के खलकियो वा मां अल्लाह आजमाया पांजन बानन के दिसा उनन के जिंदगी भी दिनी थम उनन के सेहत भी दिनी थम उनन के दौलत भी दिनी थम उनन के हर नेमत सा नवाजो थम मां अल्लाह दिसा तो उनन मा केरा जको जोर सोना अमल करे तो देखारे तो नौजवानों मुसलमानों इन गुलाम मोहम्मद जामरी में रहने वारो राधन शरीफ का तशरीफ खणी अचण वारो खुदा जे वास्ते इन पांजी सेहत जो कदर कयो पांजी जिंदगी जो कदर कयो हे अल्लाह जो फरमान आहे हे अल्लाह जो कुरान आहे
जो अल्लाह तो फरमाए ते जिंदगी ऐं मौत मां अल्लाह इन जे लाइ पैदा कया है मां ॾिसां त मुंहिंजनि ॿारनि मां केरु आहे जेको ज़ोर सोना अमल थो करे सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अम्मा खातून जन्नत तवज्जह 20 जमातुस्सानी योम विलादता अम्मा खातून जन्नत जो चो सुभान अल्लाह जेका नबियन जे सरदार जी पाक न्याणी आ उहा पाक न्याणी जॾहिं मुस्तफा जे घर में अचे दिलबर हबीब उथी बीही पंहिंजी पाक न्याणीअ जो इस्तक़बाल कंदा हा पेशानी ते चुम्मी ॾींदा हा पंहिंजी जगह ते उन पंहिंजी पाक न्याणी खे वेहारींदा हा मुसलमानो अम्मा खातून जन्नत अर्ज कयो त बाबा मूसां गॾु जन्नत में कहिड़ी औरत हलंदी तवज्जो सां ॿुधजो नबियन जे सरदार फरमायो ए मुंहिंजी पाक न्याणी फिलाणी औरत तोसां गॾु जन्नत में हलंदी अम्मा खातून जन्नत आई अर्ज कई त बाबा साईं मूंखे इजाज़त ॾियो उन औरत सां मां मिलण जे लाइ वञा ॾिसां कहिड़ो उन जो अमल आहे कहिड़ो उन जो कमु आहे जंहिंजे करे मूं खातून जन्नत सां गॾु जन्नत में हलंदी सुभान अल्लाह अम्मा खातून जन्नत आई मौला अली मुश्किल कुशा सां गॾु कंहिंसां गॾु मौला अली मुश्किल जेके अदा अली खे मञींदा हो हथड़ा मथे कयो कुर्बान वञा तव्हांजे हथनि तां अन-नज़रो दिल पर नबी जी हदीस आहे अन-नज़रो इला वजह अली जन इबादतुन अली जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे सुभान अल्लाह अमीर उमर साईं जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जे साम्हूं वेहंदा हा अली जे चेहरे मां नज़र कोन हटाईंदो हो हज़रत अली पुछंदो हो ए उमर मां जंहिं बि जगह ते वेंदो हा ॾिसंदो हा त तुंहिंजी नज़र मुंहिंजे चेहरे ते हूंदी आहे जे हा साईं मां दिलबर नबी खां ॿुधो आहे त अली जे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे सुभान अल्लाह अज़िक्रो अली जिन इबादतुन अली जो ज़िक्र करण बि इबादत आहे मुसलमानो पंहिंजे वर मौला अली मुश्किल कुशा सां गॾु उन औरत जे दरवाजे ते आई आहे अम्मा खातून जन्नत सुभान अल्लाह जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे दरवाजो खड़कायई तवज्जो अॼु तोखे मूंखे जेकॾहिं को ग्रेड थो मिले को पावर थो मिले तूं ई मां पंहिंजे पावर खे कीअं इस्तेमाल कंदा आहियूं मुसलमानो हर हिकु पंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहे लेकिन कुर्बान वञा जे नबी जे सदके अल्लाह पूरी कायनात खे बनायो आहे उन पाक नबी जी पाक न्याणीअ जो अंदाज़ ॾिसो दरवाजो खड़काई अंदर आवाज आयो केर जे खातून जन्नत उन औरत खुशी मजा हद न रही इंतहा न रही जे अमर साण बियो केरा जे अलिया जे दरवाजो खोल त असां अंदर अचूं जेकर मुंहिंजो आवाज़ मुंहिंजे अदरनि ते पहुची रहियो आहे मुंहिंजनि अमड़नि ते पहुची रहियो आहे ए मुंहिंजूं भेनरूं ए मुंहिंजूं अमड़ियूं ख़ुदा जे वास्ते खातून जन्नत जे इन वाक़े खे ॿुधी करे ज़हन में या ॻाल्हि रखजो त असां बि खातून जन्नत जे इन फरमान ते अमल कंदासीं अंदर आवाज आयो खुशी जी ते इंतहा न हुई जे खातून जन्नत माफ़ी थी चाहियां तव्हांखे अंदर अचण जी इजाज़त न थी ॾेई सघां जो कंहिंखे थी चवे खातून जन्नत खे पाक नबी जी पाक न्याणीअ खे छाजे करे मुंहिंजो मुड़ुस घर में कोन्हे को मां पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ कंहिंखे अंदर अचण न ॾींदुसि खातून जन्नत थी चवे मुसलमानो खुदा जे वास्ते इन्हनि ॻाल्हियुनि खे महसूस कयूं इन्हनि ॻाल्हियुनि खे महसूस कयूं दीन जी इब्तिदा इन्हीअ सां थींदी आहे इएं ई दीन सिखबो आहे अॼु तूं ऐं मां जलसा अल्हम्दुलिल्लाह रादन शहर छा बल्कि पूरे इस्लामी मुल्कनि में इहो त अल्लाह जो हुकुम आहे अल्लाह जो हुकुम आहे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो ईंदड़ ज़मानो
जिए जिए ज़मानो वक्त गुज़रंदो वेंदो पहिरें खां अञा वधीक अफ़ज़ल ऐं आला हूंदो हे त अल्लाह जो फरमान आहे जलसा त वॾा पिया थियनि लेकिन ॾुख जी ॻाल्हि आहे त उन्हनि जलसनि मां कुझु पिरायूं उन्हनि जलसनि मां कुझु सिखूं अम्मा ख़ातून जन्नत चयो त का ॻाल्हि कान्हे का सुभाणे तूं पंहिंजे वर खां इजाज़त वठिजां असां वरी सुभाणे मोटी ईंदासीं अम्मा ख़ातून जन्नत ॿिए ॾींहं ते तवजह ॿिए ॾींहं ते पंहिंजे वॾे साहिबज़ादे हज़रत इमाम हसन सां गॾु आई दरवाज़ो खड़काई केर जे ख़ातून जन्नत गॾु केरा जे हसन जे अम्मा माफ़ कजां मां पंहिंजे मुड़ुस खां तूं जीअं ई अलीअ जी इजाज़त वरिती हुई तूं अंदरि अची त भली अच हसन खे इजाज़त कान्हे का ख़ातून जन्नत वापसि आई आहे मुस्तफ़ा जी दरबार में रोई करे थी चवे बाबा वाकई इहा औरत मूंसां गॾु जन्नत में हलण जी हक़दार वाकई इहा औरत मूंसां गॾु जन्नत में हलण जी हक़दार मुसलमानो कहिड़ो अमल हो निमाज़ूं त ॿियूं औरतूं बि पढ़नि पियूं रोज़ा त ॿियूं औरतूं बि रखनि पियूं भलायूं का ॿिए सां त ॿियूं औरतूं बि कनि पियूं इहो कहिड़ो अमल हो इन औरत जो नबियनि जो सरदार थो फरमाए ए मुंहिंजी पाक न्याणी फिलाणी औरत तोसां गॾु जन्नत में हलंदी जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ तव्हां वटि मुंहिंजूं भेनरूं ऐं मुंहिंजूं माइरूं तव्हां वटि पहुची रहियो आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि मुड़ुसनि जी तज़ीम कयो इहो बि सुहिणे नबीअ जो दीन आहे इहो बि मुस्तफ़ा जो दीन आहे जेकॾहिं उन्हनि जा वर मुंहिंजा ॿाहिरि वेठा आहियो मां तव्हांखे बि गुज़ारिश थो कयां त ख़ुदा जे वास्ते पंहिंजनि घर वारनि खे घर जो वधियल भाती न सम्झो औरत खे इस्लाम मक़ाम ॾिनो आहे औरत खे इस्लाम इज़त ॾिनी आहे तव्हां ॿुधो आहे उलमाए किराम खां जॾहिं मुस्तफ़ा करीम नबुवत जो ऐलान खां अॻु में उन अरब जा माण्हू पंहिंजनि न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ उन्हनि खे हक़ न मिलंदो हो तौबा नऊज़ बिल्लाह उन्हनि औरतुनि सां वॾियूं ज़्यादतियूं थींदियूं हुयूं लेकिन नबियनि जो सरदार आयो अल्लाह जी इज़त जो कसम आहे उहा औरत कॾहिं मां पई बणिजे त कॾहिं भेण पई बणिजे दिलबर नबीअ खे चवां अम्मा आमना चओ सुभान अल्लाह हज़रत बीबी हलीमा जॾहिं मुस्तफ़ा करीम जी परवरिश कई उते दिलबर हबीब जी हिकु रिडाई भेण ही रिडाई भेण उनखे चइबो आहे जेका गॾु खीर पीअण वारी हुजे सगी भेण न रिडाई भेण उनजो नालो हो शीमा नालो छा हो शीमा शाम जे टाइम ते उतां जे इलाइक़े जूं औरतूं पंहिंजा ॿाहिरि खणी अचनि हे मुंहिंजो वीर आहे हे मुंहिंजो लाडलो आहे हे मुंहिंजो प्यारो आहे त शीमा बि दिलबर नबीअ खे नंढड़ो हो खणी ईंदी उहा बि चवंदी ही त मां बि पंहिंजो वीर खणी आई आहियां मां बि पंहिंजो भाउ खणी आई आहियां तो अरब जो औरतों चवंदियूं हूं शीमा तोसां तो मुकाबलो ही कोन्हे को तोसां तो मुकाबलो ही कोन्हे को तो मुसलमानों उन नबी औरतुन खे बि हक़ ॾिना आहिनि खुदा जे वास्ते पंहिंजनि घर वारनि जो बि ख़्याल रखो पंहिंजे वालिदैन जो बि ख़्याल रखो पंहिंजनि भेनरुनि खे बि हक़ ॾियो मां अव्हांखे दीन सेखारण जी कोशिश थो कयां अमा भाइरनि खे एहसास ॼाणण जी कोशिश थो कयां ए मुसलमानो मां जो रुतबो छा आहे मां जो मकाम छा आहे मां जो शान छा आहे अल्लाह फरमायो वक़दा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना अल्लाह तो फरमाए पंहिंजे महबूब सां मुखातिबा ए मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब फ़ैसिलो करे छॾियो आहे मुंहिंजा मौला तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु त इबादत सिर्फ अल्लाह जी करनी आहे सजदो कंहिंखे बुतन खे न कब्रुनि खे न खुदा जे वलियनि जे कब्रुनि ते वञी करी सजदो हराम आहे यादि रखो सुनियो अल्लाह जे वलियनि ते मज़ारुनि ते वञण सवाब आहे उते वेही उन्हनि जे वसीले सां दुआ घुरण इहो सवाब आहे पर उन्हनि जे कब्रुनि जे मथां सजदो करण इहो हराम आहे इहो मसलो बि सिखी छॾियो ऐं कब्रुनि जो तवाफ़ करण
के खुदा जे वली जे मज़ार ते वनी तवाफ कर इहो हराम आ। सजदो सिर्फ अल्लाह जी ज़ात खे आ ऐं तवाफ सिर्फ काबतुल्लाह जो आ। तवाफ सिर्फ काबतुल्लाह जो आ। त अल्लाह फरमायो अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब फ़ैसिलो करे छॾियो आहे त इबादत सिर्फ अल्लाह जी व बिल वालिदैन ihsana, ऐं वालिदैन सां सुहिणो सलूक कंदा कयो। अदा इहो केरु थो चवे? अदा कंहिं फरमायो? भाइरो मां तव्हां सां थो ॻाल्हायां। कंहिं फरमायो आहे? अल्लाह जेको हिन पूरी काइनात जो ख़ालिक आहे। मां असांजे आसिफ साहब खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे स्टेज ते अचे। चओ सुभान अल्लाह। त मुसलमानो, मां वालिदैन जी ॻाल्हि पे कई। मूंखे सीता जे साइड में हिकिड़ो प्रोग्राम मिलियो तवज्जो सां। उन जो मौज़ू मूंखे ॾिनो त वालिदैन जा आदाब। त मां उते हिकिड़ी हदीस पेश कई त मां जे कदमनि जे हेठां जन्नत आ ऐं उन जन्नत जो दरवाज़ो पीउ आ। असांजा शाइर, नात खान, मौलवी रुगो जीजल अमर जो पिया शान गाईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह दा पीउ जा बि वॾा पघर आहिनि, पीउ जो बि वॾो मक़ाम आ। जॾहिं मां इहा हदीस पेश कई त मां जे कदमनि जे हेठां जन्नत आ ऐं उन जन्नत जो दरवाज़ो पीउ आ। ते ॿिए ॾींहं ते उन प्रोग्राम कराइण वारे चांडे फ़कीर मूंखे फ़ोन कई। अदा हिते को चांडियो वेठो त न आहे न? चांडे फ़कीर मूंखे फ़ोन कई, जे साईं अस्सलाम वालेकुम। मूं चयो अदा वालेकुम सलाम। जे साईं दुआ कयो। मूं चयो अदा केरु त आहे? जे साईं जन्नत जो दरवाज़ो ख़राब थी पियो आहे, ठहिराइण थो वञा। सच पुछो, मूंखे ॾुख थियो, ॾाढो ॾाढो ॾुख थियो। इन वालिदैन जो मक़ाम, वालिदैन जो मर्तबो। नौजवानो यादि रखो, तूं ऐं मां जेकॾहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी मां ऐं पीउ जी ख़िदमत में गुज़ारियूं, मां ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम खणी थो चवां। हा, उहो सहाबी बि आयो हो, या रसूल अल्लाह मां जिहाद ते वञण थो चाहियां, मूंखे इजाज़त ॾियो। दिलबर हबीब फरमायो त मां बि ज़िंदा थई। जे हा या रसूल अल्लाह ज़िंदा आहिनि। पाण फरमायो ते इन्हनि जी ख़िदमत कर, इहो जिहाद थई। हिकिड़ो सहाबी, ए नौजवानो, ए मुसलमानो, जेकॾहिं माउ पीउ तव्हांजा इंतकाल करे विया आहिनि त पोइ उन्हनि जी मज़ारुनि ते वेंदा कयो। जेकॾहिं जहिड़ा आहिनि त ख़ुदा जे वास्ते। टियों मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हायो, रोए पियो फ़ोन ते, जे साईं जी जनमण जो इंतकाल थी वियो आहे, काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि, मूंखे घर में मज़ो नथो अचे। मां ॾिसां थो त कहिड़े कमरे मां मुंहिंजी अम्मा थी अचे, केॾी महिल मतां कंहिं किचन मां अची वञे, मतां कंहिं कमरे मां ॿाहिरि निकिरी अचे। साईं मूंखे निंड कान्हे, का आयत ॿुधायो, का दुआ घुरो। मूंखे बेचैनी आहे, न ड्यूटी ते मज़ो थो अचे, न घर में मज़ो थो अचे। ख़ुदा जे वास्ते जे जीजल अमर जहिड़ी अथव, अल्लाह जे वास्ते उन्हनि खे टाइम ॾियो। पंहिंजी जीजल अमर सां कचहरी कयो, पंहिंजी जीजल मां जे हथ सां हथ मिलाए करे। ए नौजवानो, दोस्तनि खे घणो टाइम ॾिनो अथई, रिश्तेदारनि खे घणो टाइम ॾिनो अथई, ॿाहिरि घणो वक़्तु गुज़ारियो अथई। अल्लाह जे वास्ते हाणे बाक़ी ज़िंदगी जो हिसो पंहिंजे पीउ ऐं माउ जे हवाले कर, पंहिंजे पीउ ऐं माउ जे हवाले कर। पुछा कर उन्हनि खां, वेठा हूंदा उहे जिन खां पीउ ऐं माउ विछड़ी विया आहिनि, उन्हनि खे रेशम जे बिस्तरनि ते बि निंड कान थी अचे। दिलबर हबीब जी दरबार में हिकिड़ो सहाबी आयो, अर्ज़ कई, तवज्जो, अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां ख़ुशीअ जे मौक़े ते कसम खणी वेठोसि त जेकॾहिं मुंहिंजो कमु थी वियो न, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, त मां ज़मीन ऐं आसमान जे किनारनि खे चुमी ॾींदुसि। हाणे मुंहिंजो कमु त थी वियो आहे, ज़मीन जो किनारो किथे ॻोल्हियां, आसमान जो किनारो किथे ॻोल्हियां। नबियनि जे सरदार फरमायसि, पंहिंजे पीउ जी पेशानी खे चुमी ॾे ऐं जीजल माउ जे कदमनि खे चुमी ॾे, तुंहिंजो कसम अदा थी वेंदो। ज़मीन जो किनारो ऐं आसमान जो किनारो। ए नौजवानो, ए मुसलमानो, वक़्त जी किल्लत आहे। असांजो मेहमान नात खान बि पहुचण वारो आहे।
बस कोशिश तो क्या पान के सब खां अव्वल एहसास जारिया पो मां तवा पंजन भारन के एहसास जारिया तो मुसलमानो रिश्तन जो एहतराम कयो रिश्तन जो ख्याल रखो खुदा जे वास्ते नाराजगी खत्म कयो हे नमाजू रोजा हज ज़कात हे निड़ ते निशान ठाए छजा हिन ये सब तने कम जाहिन जने रत जा रिश्ता राजी थव रत जा रिश्ता राजी हिन वो दिल पर नबी फरमायो खैरुन नास मयन फउन्नास माणुन मा भले में भलो ओहो माणू वा के फरमायो वा मदीने जे ताजदार अदा के फरमायो वा नबियन जे सरदार फरमायो वा त माणुन मा भले में भलो ओहो माणू वा अर तो जो ख्याल हजो बिंदो तो पटके वारो भलो होंदो या दाढ़ी वारो भलो होंदो या हुजूर नमाजी ला चयो होंदो या हुजूर ज़कात वारे ला चयो होंदो या हुजूर हाजिल ला चयो होंदो न मदीने जे ताजदार फरमायो खैरुन नास मयन फउन्नास माणुन मा भले में भलो ओहो माणू आ जेको ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए अदा पंहिंजे लाइ हर को जीअंदो वा पंहिंजे लाइ हर को ज़िंदगी गुज़ारींदो आहे लेकिन असल मज़ो जिंदगी जो तड़ा जो को ॿियनि जे लाइ जिए ॿियनि जे लाइ ज़िंदगी गुज़ारे हज़रत अमीर उमर साईं चयो सुभान अल्लाह ओ उमर फारूक जंहिंजे लाइ मदीने जे ताजदार दुआ घुरी ही ऐं पाण ईअं फरमायो हुयो त मूंखां बाद में जेकॾहिं को नबी अचे हा तो उमर फारूक अचे हा सुभान अल्लाह मस्जिद नबवी जी छत बारिश के करे वही पई पानी गड थी वयो पान मदीने में ऐलान फरमायो तो सुभाणे मस्जिद नबवी के छत जो कम थींदो सब जो सब अचजो मदीने जा मानू गड थिया आई उन डी है एकड़े मुल्क मा गालबन यमन जे मुल्क मा एकड़ो सफीर आयो ओ सहाबा का पुछा कंदो पियो वते त मुसलमानन जो अमीर किथे आ आयो किथे मदीने पाक में वो मथे पा दिसंद का वडी माड़ी हुंदी तो 7 माड़ वडो बंगलो हुंदो जे तमा जो अमीर किथे आ